अलैकुम नाज़रीन, प्रोग्राम इशूज़ में अवां खे भलीकार आऊं आहियां शहरबानो मेमर। नाज़रीन, अॼु के प्रोग्राम में असां कोरोना वायरस ते ॻाल्हाईंदासीं। कोरोना वायरस समूरी दुनिया खे लपेट में आणे छॾियो आहे। गुज़िरियल साल खां हिन वक़्त ताईं कोरोना वायरस सबबि केतिरा ई लख माण्हू फौत थी चुका आहिनि ऐं हिन वक़्त बि लख माण्हू कोरोना वायरस में मुब्तला आहिनि। अस्पतालुनि में बेड्स न आहिनि, जॾहिं त हिन वक़्त ताईं SOPs ते बि अमल थींदे नज़र न पियो अचे। जॾहिं त सिंध जी ॻाल्हि कंदासीं त सिंध में बि कोरोना वायरस ते अञा ताईं ज़ाब्तो न अची सघियो आहे। केतिरा ई माण्हू कोरोना वायरस में मुब्तला आहिनि ऐं अव्हां खे ॿुधाईंदासीं त सिंध में कोरोना वायरस जी टीं लहर जारी आहे। हिकु नए क़िस्म जो जेको कोरोना वायरस आहे बर्तानिया मां सिंध अंदरि दाख़िल थियो आहे। इन सबबि केतिरा ई माण्हू नए जेको वायरस आहे उन में मुब्तला थी विया आहिनि, जॾहिं त हिन वक़्त ताईं किथे किथे SOPs ते अमल थींदे नज़र पियो अचे ऐं किथे अमल थींदे नज़र न पियो अचे। जॾहिं त रमज़ान जो भलारो महीनो बि शुरू थी वियो आहे ऐं माण्हू ईद ख़रीदारी बि करे रहिया आहिनि। किथे किथे बाज़ारुनि में तमामु घणी रश लॻल आहे ऐं SOPs जो ख़ासि ख़्यालु बि न पियो नज़र अचे, जंहिं सबबि सिंध हुकूमत पारां ख़ासि हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि। सिंध हुकूमत पारां फ़ौज खां बि मदद तलब करे वरिती आहे। इन समूरी सूरत हाल ते असां अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि कराची मां इम्तियाज़ मस्तोई ऐं हैदराबाद मां असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि इमाम अली बालाई। गॾोगॾु सखर मां असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि अनस खांगरो ऐं अमीर अली चांडियो असां सां वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे नवाबशाह मां। गॾोगॾु खाटाव जानी असां सां गॾु मौजूदु आहे मिठी मां ऐं असां सां ठटो मां मौजूदु आहे महबूब रोही। अवां सभिनीनि खे प्रोग्राम में भलीकार चवां थी। सभ खां पहिरियां नासिर इमाम अली बालाई खां पुछंदासीं। इमाम अली ठीकु आहे महबूब रोही, अवां ॿुधाइजो छा उते फ़ौज पारां जागरता मुहिम हलाई वई आहे या न, ऐं SOPs ते अमल कराइण लाइ सियासी समाजी धुरियूं छा पियूं कनि? जी ठटो हैदराबाद ऐं कराची जे विच ते हुजण जे करे कराची ऐं हैदराबाद में जेका कोरोना जी टीं लहर आहे उन जा केसिस ज़्यादा थी रहिया आहिनि, तंहिं करे ठटे ज़िले लाइ बि ॻणती वारी सूरत हाल आहे। पर मजबूरी तौर ते गुज़िरियल 24 कलाकनि अंदरि जेके टेस्ट थिया आहिनि तंहिंमें 17 जेके केसिस पॉज़िटिव आया आहिनि कोरोना वायरस जा। पर हिन वक़्त ताईं SOPs ते अमल दरामद कराइण इहो वॾो इशू साम्हूं अचे पियो। ख़ासि तौर ते बाज़ारूं आहिनि, उन्हनि में ॾींहं जे वक़्त में जेका ख़रीदारी आहे ईद जे हवाले सां ख़रीदारी आहे उहो सिलसिलो जारी हुजे थो ऐं उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ जेके नादरा जे ऑफिस आहे या एहसास किफ़ालत सेंटर्स आहिनि ज़िले जे मुख़्तलिफ़ हंधनि ते या ठटो शहर या मकली ते, उन्हनि ते वॾे अंग में औरतुनि जी रश जेका आहे उहा मौजूदु हुजे थी, जंहिं करे SOPs ते अमल थींदे ख़ासि को जेको आहे मेयरमेंट्स हुजनि उहे नज़र न पियो अचनि। अलबत राति खां वठी यानी कल्ह खां वठी पाक फ़ौज जेका आहे ठटे में पहुची बाज़ाब्ता तौर ते SOPs ते अमल दरामद करण लाइ सरगर्मियूं शुरू करे छॾियूं आहिनि, जंहिं लाइ ठटे जे ज़िले इंतिज़ामिया सां पुलिस सां रेंजर सां गॾु पाक फ़ौज ठटे मकली ते हिकु फ्लैग मार्च बि कयो आहे। जंहिंखां पोइ DC ठटो उस्मान तनवीर जे सलाह ते हिकु अहम इजलास बि थियो आहे। उन में मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर कयो वियो आहे, छाकाणि जो उनजो ख़ासि तौर ते जाइज़ो इहो वरितो वियो आहे त जेके आम माण्हू आहिनि उहे SOPs ते अमल न पिया कनि, एसि ताईं जो मास्क जो इस्तेमालु न पियो कयो वञे। ट्रांसपोर्ट ते जेके हलंदड़ माण्हू आहिनि, ईंदड़ वींदड़ माण्हू आहिनि, उहे मास्क इस्तेमालु नथा कनि ऐं आम जेके कारोबार ख़ुदि शहर में कारोबार कंदड़ जेके वापारी आहिनि उन्हनि खे बार बार जेको आहे हिदायतूं ॾिनियूं वयूं आहिनि। अॼु मीटिंग में बि जेको उन्हनि खे चयो वियो आहे त उहे जेके कारोबारी जेके मर्कज़ आहिनि, ताजर बिरादरी आहे या उलमा आहिनि, आलिम आहिनि, उहे बि पंहिंजो किरदारु अदा कनि, माण्हुनि में शऊरी आगाही पैदा कनि। पर हिन वक़्त ताईं आम माण्हुनि में अहिड़े क़िस्म जी सुजाॻी नज़र न पई अचे या उहे इन ते अमल न पिया कनि SOP ते। तंहिं करे इहो प्लान तरतीब ॾिनो वियो आहे त ईंदड़ जेके 24 खां 48 कलाकनि अंदरि इहो जेको फ़ैसिलो कयो वियो आहे त ठटे जे ऐं मकली जी जेके दाख़िली ऐं ख़ारिजी रस्ता आहिनि उन्हनि ते पाक फ़ौज सां गॾु पुलिस, पाक फ़ौज, रेंजर्स, कानून नाफ़िज़ कंदड़ अदारा उहे मुक़ररु हूंदा ऐं उहे जेके ईंदड़ वींदड़ माण्हू आहिनि उन्हनि खे मास्क जे इस्तेमाल खे यकीनी बनाइण ऐं ट्रांसपोर्ट में जेके सफ़र कंदड़ माण्हू आहिनि उनजी विथी खे यकीनी बनाइण लाइ हिकमत अमली ते गौर कयो पियो वञे। इन हवाले सां दाख़िली ख़ारिजी रस्तनि ते फोर्सिस खे जेको आहे तैनात करण ते गौर कयो पियो वञे। पर मजबूरी तौर ते शाही बाज़ार ठटे जो आहे इंतहाई अहम शाही बाज़ार आहे। सिर्फ़ु शाम जो 6 वॻे खां कोशिशि कई वञे थी, पर उनजे बावजूदि बि काफ़ी अलाइक़ा शाही बाज़ार जा खुलियल हुजनि था ऐं जेकॾहिं पुलिस हिकु हरकत में अचे थी या फ़ौजी जेके दस्ता आहिनि उहे निकिरनि था रोड ते, त आर्ज़ी तौर ते मेन रोड वारा इलाइक़ा उहे बंदि थी वञनि था। पर आम अंदरि जेके कारोबार आहे उहो जेको आहे राति देर ताईं काफ़ी दुकान जेके आहिनि उहे खुलियल रहनि था या ॾींहं जे वक़्त में तमामु घणी रश हिन वक़्त बि शाही बाज़ार हिन वक़्तु जेकॾहिं शाही बाज़ार जो जाइज़ो वठिबो ठटे शहर जो त उन में वॾे अंग में माण्हू जेके ख़रीदारी में रुधल आहिनि, पर ख़रीदारी पंहिंजी जॻह ते हुजे
जो हुजणु खपे उन ते पाबंदी न आहे, पर SOPs ते ख़ासि तौर ते मास्क जो इस्तेमालु थींदे नज़र न पियो अचे, समाजी विथी आहे उन ते उन ते अमल थींदे नज़र न पियो अचे। शाही बाज़ार जी मजबूरी जेके अलाइक़ आहिनि उन्हनि में जेके SOPs ते अमल दरामद करणु हिकिड़ो वॾो सुवाल या निशान पिणियल आहे। हाणे ॾिसणो आहे त ईंदड़ वक़्त में ठटे जी ज़िले इंतिज़ाम आहे SSP ठटो DC ठटो जी मौजूदगी में जेको इजलास थियो आहे उन ते अमल दरामद लाइ कहिड़ी हिकमत अमली इख़्तियार कजे थी, इहो हिकिड़ो वॾो सुवाल बणियल आहे। जी बिल्कुल महबूब, SOPs ते अमल करण लाइ हिकु वॾो चैलेंज बणियल आहे। गॾोगॾु खाटाओ जानी अवां ॿुधाइजो त एहसास जी महिरबानी, गॾोगॾु अमीर अली चांडियो अवां जी बि वॾी महिरबानी, खाटाओ जानी ऐं महबूब रोही अवां जी बि वॾी महिरबानी। नाज़रीन, अवां सभिनीनि खे इहो सम्झणो पवंदो त कोरोना वायरस इंतिहाई ख़तरनाक वायरस आहे जेको तेज़ी सां वधी रहियो आहे ऐं इन जो वाहिद हल आहे सिर्फ़ SOPs ते अमल करणु। SOPs ते अमल कबो त अवां ऐं अवां जो ख़ानदान बि बची सघिबो। नाज़रीन, अॼोके इशूज़ में असां कोरोना वायरस ते ॻाल्हायोसीं। ईंदड़ इशूज़ ताईं ॾींदा इजाज़त।